जय झूलेलाल। बेड़ा ई पार। पूज लाल साहिब मंदिर ट्रस्ट कुतियाना ऐं कुतियाना बहिराणा परिवार तरफा सभिनी सिंधी समाज के भाउरनि माताउनि ऐं भेनरुनि खे चेटीचंड ऐं नए साल जूं लख लख वाधायूं थो ॾियां। शाल झूलण जी कृपा सभिनी सिंधी समाज ते वसंदी रहे। सिंधी मिठड़ी बोली ऐं सिंधी संस्कृति कायम रहे। इन शुभ मौके ते पूज बहिराणा परिवार तरफा मथिन ॻाल्हियुनि खे उजागर करण जे लाइ जेकी मेहनत करे रहिया आहिनि उहा साराहण योग्य आहे। उन करे परिवार जे सभिनी नौजवाननि खे खूब खूब धन्यवाद थो ॾियां। अॻिते पिणु सिंधी समाज जे कार्य खे वधाईंदा विझाईंदा रहनि। अहिड़ियुनि शुभकामनाउनि सां मां पंहिंजो वक़्तु